नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरसان ॻोठ हाजी राहब मंगणेजो जे रवासिन पौरहित अली गोहर मंगणेजो पंहिंजे पुटु अब्दुल रहमान मंगणेजो सां गॾु नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतजाज कंदे चयो त असिस्टेंट कमिश्नर सोबोदेरो मोहब्बत अली बट, अॻूणे मुख़्तियारकार सोबोदेरो बाबर अली बिलो ऐं तपेदार वसीम मल्ला लखें रुपया रिश्वत वठी मुंहिंजी उणी जिरेब ज़मीन जो खातो बासर वॾेरे टाउन कमेटी सोबोदेरो जे काउंसलर हबीबुल्ला मंगणेजो जे नाले करे छॾियो। हिन चयो त ज़मीन मुंहिंजे अबन ॾाॾनि जी बासर वॾेरो हबीबुल्ला मंगणेजो ज़बरदस्ती कब्ज़ो ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। आवाज़ उठाइण ते मौतमार धमकियूं ॾेई रहियो। हिन चयो त असिस्टेंट कमिश्नर सोबोदेरो मोहब्बत अली बट, अॻूणे मुख़्तियारकार सोबोदेरो बाबर अली बिलो तपेदार वसीम मल्ला वॾेरे सां बट बणियल आहे। दाहूं करण बावजूदि मुंहिंजी केर बि ॿुधण वारो न आहे। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿिनि वसवारनि खां इंसाफ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।